नाज़रीन ते ठटो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट शामिल कंदासीं त ताज़ो बरतरफ़ थियल ॿीहर थापियल असिस्टेंट कमिश्नर रेवेन्यू बीरपुर साकरो एट घारो मिस्टर दीपक सोलंकी आवाम दोस्त डिप्टी कमिश्नर ठट्टो सरमद अली भागत पारां हलंदड़ इंक्रोचमेंट ऑपरेशन जे ख़िलाफ़ गैर कानूनी कदम खणी हद दख़लनि जो जुड़तू ऑपरेशन हलाए घारो ऐं धाबे जी टाउन में पुलिस अटाला साण करे पाण खे सीएम सिंध सम्झी ॾाढ मुड़सी कंदे ग़रीब पर्यटन जो रोडनि भरिसां क़ाइमु मांडलियूं पकोड़नि जा स्टॉल ऐं रोज़ी कमाइण लाइ लॻल दुकान ऐं छपरा ड्राए पट करे छॾिया आहिनि। गैर इंसानी तशदुद कराए संदन गुज़र जो वसीलो गाॾा ऐं कैबिनूं किराए कल्टी कराइण जो ज़ुल्म ऐं नाहक जारी आहे। साॻिए वक़्तु घारो जे फिल्टर भरिसां हुकूमत सिंध पारां इंडस्ट्रियल ज़ून लाइ मुख़्तस कयल 100 एकड़ सरकारी ज़मीन बासर लैंड सोहेल मेमून ऐं अली शेख हथां कूड़नि जाली खातनि वसीले करोड़े रुपयनि में विकिणी तीन वाल कई आहे।